अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां तबस्सुम। ऐं प्रोग्राम आहे ख़ामोश सवाल। अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं सिंध हुकूमत जे प्रोग्राम सोलर एनर्जी ते। ऐं अॼु असांजा महिमान आहिनि सीनियर सहाफ़ी बरकत बलोच साहब ऐं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी ज़िलाई सदर मैडम हीर अलवी साहिबा। सभ खां पहिरियां हलंदासीं बरकत बलोच ॾांहुं। जी बरकत, ॿुधाइजो त ही सोलर वठण जो तरीक़ेकार छा आहे? वॾी महिरबानी तबसुम। बिल्कुलु ही सिंध हुकूमत जो प्रोजेक्ट आहे, सिंध सोलर एनर्जी प्रोग्राम आहे। हिन में जेके सिंध गवर्नमेंट आहे सब्सिडाइज़ तरीक़े सां, मतिलबु कुझु रक़म उतां जी आवाम खे पे करणी आहे, बाक़ी जेका रक़म आहे उहा सिंध गवर्नमेंट अदा कंदी आहे, जंहिंमें हिकु बैटरी पैनल आहे, सोलर आहे, वेयरिंग आहे, बल्ब आहे ऐं पखो आहे। छो त गर्मी जी मौसम आहे ऐं गर्मी जे दौरान इन्हनि शयुनि जी सख़्तु ज़रूरत थींदी आहे। उन हवाले सां तव्हां ॻाल्हि कई जेका मिलण वारी, त मिलण जो जेको तरीक़ेकार आहे उहो इहो आहे त बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम में जेके औरतूं, छो त हीउ जेको पहिरियों मरहलो आहे उन मां जेके पैसा वठनि थियूं, मुस्तफ़ीद थियनि थियूं, फ़ाइदो हासिलु कनि थियूं, उन्हनि बेनिफिशरीज़ जा जेके लिस्टेड नाला आहिनि उहे गवर्नमेंट वटि अॻु में मौजूदु आहिनि ऐं उहे लिस्टेड माण्हू अॻु में ई असाइन थियल आहिनि। मतिलबु हिकिड़े ख़ानदान में अगरि 4 खां 5 औरतूं आहिनि जेके बेनज़ीर इनकम सपोर्ट तहत रक़म हासिलु कनि थियूं, यानी वज़ीफ़ो हासिलु कनि थियूं, त उन्हनि मां हिकु औरत, ख़ानदान में 4 आहिनि त हिकु औरत खे सिलेक्ट करे इहा जेको सामान आहे सोलर एनर्जी प्रोग्राम जो उहो मुयसरु थींदो। अॻु में ही प्लान ॿुधायो वेंदो आहे, छो त आम माण्हू आहे, उन्हनि वटि कुझु माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके एग्री न थींदा आहिनि त बाबा ही सामान असांखे नाहे वठिणो, त जीअं उहे एग्री थींदा आहिनि त उन्हनि जो फॉर्म असाइन थींदो आहे। असाइन थियण खां पोइ इंजीनियर्स जेके उतां जी टीम आहे उते उन लोकेशन ते पहुची उन्हनि जो फॉर्म फिल कंदा आहिनि, जंहिंमें उनजी डिटेल्स हूंदी आहे बेनिफिशरी जी। उन खां पोइ हिकिड़ो चालान जनरेट थींदो आहे ऐं उहो सिंध बैंक जे जेको सिंध गवर्नमेंट जो अकाउंट आहे उन में जमा थींदो आहे। ऐं 3 स्लिपूं हूंदियूं आहिनि, जेका हिकिड़ी त बैंक में जमा थींदी आहे, ॿी उन बेनिफिशरी वटि हूंदी आहे ऐं टी जेका वेयर हाउस आहे उन जेको, छो त मुख़्तलिफ़ ज़िलनि में हले पियो। जी घोटकी ज़िलो आहे त घोटकी में हैंड्स पाकिस्तान जो ही प्रोजेक्ट आहे, उहे हिनखे कनि पिया कमु, हिन मथां कमु कनि पिया। त जेके उन ई तरीक़े सां जंहिं बि एनजीओस वटि हूंदा त उहो उन वेयर हाउस हिकिड़ो मुक़ररु आहे, उहा स्लिप जीअं ॾींदा चालान प्यारे त उन्हनि खे उहो सामान मिली थो वञे। इंतिहाई ईज़ी तरीक़ो आहे जंहिंमें उहो पाण एग्री थियनि था, छो त हुननि खे ॿुधायो वेंदो आहे। जो घणा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि उहे डिसएग्री थींदा आहिनि, यानी कुझु मामलात पेमेंट जा बि हूंदा आहिनि, या वरी कुझु अहिड़ा हूंदा आहिनि जंहिं वटि चालान बि न हूंदो आहे, या कुझु अहिड़ा मामला हूंदा आहिनि त चवंदा आहिनि त हीउ सामान अॻु में मुयसरु आहे, असांखे ज़रूरत न आहे, असां नथा वठूं। एग्री थींदा त हुननि जो फॉर्म असाइन थींदो, चालान प्यारींदा ऐं सामान रिसीव कंदा आहिनि। जी बरकत, तव्हां ॾांहुं ॿीहर अचूं था। हलूं था पाकिस्तान मुस्लिम लीग नून जी ज़िलाई सदर हीर अलवी साहिबा ॾांहुं। जी हीर अलवी साहिबा, ॿुधायो त जेकॾहिं ही चालान फ्री हुजे हा त बहितर न हुयो? वॾी महिरबानी तबसुम। बिल्कुलु असां इहो चवंदासीं त सिंध हुकूमत मां का खोटी कोन हुई, जहिड़ी ग़रीबनि मां जेको आहे वठनि पिया इहे चालान। ग़रीब असांजा जेका सिंध जा अॿोझ माण्हू आहिनि, जेका माना मज़ूरी वारा आहिनि, उहे इहे नथा भरे सघनि। सिंध हुकूमत में का कमी न आहे जेको इहो चालान बि रखियो वियो आहे। इहे उन माण्हुनि खे ॾियनि था जेकियूं बेनज़ीर इनकम सपोर्ट जा पैसा वठनि था। उहे कोई बेवा आहिनि, कोई यतीम आहिनि, कोई कीअं आहिनि, त उन्हनि खां जेको आहे इहो टैक्स वठणु सुठो न आहे। ॾिसो पिया पाण ॾिसो पिया त वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ साहिबा ॾिसो त केतिरा ई प्रोजेक्ट ऐं केतिरा ई माण्हुनि खे रिलीफ, आवाम खे रिलीफ था ॾियनि, त उन में जेको आहे का टैक्स बि न आहे, को बि चीज़ न आहे। माण्हुनि जा जेका आहिनि शादियूं पिया कराइनि ऐं बिना विहाज जे जेका आहिनि माण्हुनि खे घर पिया ठाहे ॾियनि ऐं जेको आहे बैंकुनि को पैसा पिया ॾियनि बिना विहाज जे। ऐं तव्हां पंजाब ॾिसो त केतिरो ई आवाम खे रिलीफ थो मिले। असांजे सिंध में जेको आहे इहो इंतिहाई ई ज़ुल्म हले थो, जो इंतिहाई आहे। त सिंध हुकूमत खां का खोटी न आहे, का ग़रीब नथी थी वञे। जे अगरि इहे सोलर जा ग़रीबनि जे लाइ सोलर ऐं पखा ऐं जेको आहे ग़रीबनि खे अगरि इमदाद करे बि पई, त इन में जेको आहे त उन्हनि खे इहो खपे त इहे जेकी आहे। जी हीर अलवी साहिबा, तव्हां लाइन ते रहजो। हलूं था बरकत बलोच साहब ॾांहुं। जी बरकत बलोच साहब, तव्हां ॿुधाइजो त जेकॾहिं जीअं मैडम हीर अलवी साहिबा चयो त जेकॾहिं ही चालान फ्री हुजे हा त
बहितर न हुयो। इन में तव्हांजो छा चवणु आहे, तव्हांजो छा ख़्यालु आहे? बिल्कुलु सही ॻाल्हि आहे। यकीनन हर माण्हू इहो चाहे थो त माना उन में जेकॾहिं फ्री हुजे त बहितर आहे, लेकिन असल में छा आहे त हीउ जेको प्रोग्राम आहे, जीअं SPH जो प्रोजेक्ट हुयो जंहिंमें सब्सिडाइज़ तरीक़ेकार हुयो, यानी कि उन्हनि माण्हुनि खे घर ठाहिणा हुया, त जंहिंमें सिंध हुकूमत 3 लाख रुपया इमदाद ॾिए पई त माण्हू पंहिंजा घर में उन्हनि में पेमेंट ॾेई इज़ाफ़ी रक़म विझी माना बहितर घर ठाराए पई, यानी 3 लाख रुपया उन्हनि खे इमदाद हुई, सब्सिडी हुई हिकिड़े क़िस्म जी। ऐं जीअं वफ़ाक़ी गवर्नमेंट ॾिए थी हिन में जेके मुख़्तलिफ़ प्रोजेक्ट हलनि था पिया, वफ़ाक़ जा हलनि था, जंहिंमें यूटिलिटी स्टोर आहे त जीअं माण्हू उन में पेमेंट ॾियनि था लेकिन उन्हनि खे सब्सिडी मिले थी। उन वांगुरु ई हीउ जेको प्रोजेक्ट आहे सिंध हुकूमत जो, त माना उन में सब्सिडी ॾिनी वञे थी। जेको चालान आहे उहो चालान खां जेकी मथी रक़म आहे उहा सिंध गवर्नमेंट ॾिए थी यूटिलिटी स्टोर वांगुरु, त जीअं उन्हनि खे वफ़ाक़ ॾिए थी, साॻी रीति ही सब्सिडी आहे, यानी हेल्प आहे। कुझु पैसा उन्हनि खे विझणा आहिनि, उन में जमा करणी आहे रक़म, ऐं उन छो त यकीनन हिकदमि माण्हू सामान नथो वठी सघे, पखो नथो वठी सघे। ऐं बाक़ी जीअं हीर अलवी साहिबा चयो त वाक़ई जेके औरतूं बेवा आहिनि या उन्हनि खे एग्री न कयो वेंदो आहे, यानी कि ज़बरदस्ती मुसलत न आहे, उन्हनि जी मर्ज़ी ते शामिल हूंदा, त अगरि उहे चाहिनि त उन्हनि खे उहो मिली सघे थो। जी, तव्हांजो चवण जो मक़सदु इहो आहे जो बाबा जेको माना अवाम खे थोरो जो माना ॾिए थी सिंध हुकूमत, माना उन में बि अवाम खे माना चालान भरणो थो पवे, अवाम खे माना ॾियणो थो पवे। हिकिड़ा माण्हू ग़रीब हूंदा आहिनि, बिल्कुलु जेको वज़ीर आला पंजाब ॾियनि पिया त उन में का बि अवाम खे जेको आहे ॾिसो न, पंजाब जी जेकॾहिं ॻाल्हि कयूं था त हिते असां वटि पंजाब ऐं सिंध खे कंपेयर नथा करे सघूं। उहा इन करे त सिंध हुकूमत ऐं पंजाब हुकूमत जो जेको निज़ाम थियो त वफ़ाक़ जो जेको पूरो हिकिड़ो निज़ाम आहे, स्ट्रक्चर आहे, उहो पंजाब दारुल हुकूमत आहे, ईअं खणी चइजे। यकीनन पंहिंजे घर खे को बि माण्हू ठाहींदो त अॻिते ईंदो न। त सिंध में जेकॾहिं ॾिसो, जीअं तव्हां चयो त मां तव्हां सां हिते इख़्तिलाफ़ राय रखां थो, त नून लीग सिंध में का ख़ासि तवजा न आहे ॾिनी, उन्हनि जो को प्रोजेक्ट न आहे आयो हिते। केतिरे सालनि खां वठी करे मां तव्हांखे ईअं ॿुधाईंदी आहियां न, केतिरे सालनि खां वठी करे सिंध कई चकर हुकूमत बि करे चुकी आहे। केतिरे सालनि खां हिते सिंध पंहिंजो पीपल्स पार्टी हुकूमत थी करे जेको आहे हिते सिंध में छा ठाहियो वियो आहे। बिल्कुलु सिंध पीपल्स पार्टी ॾिसो न, जेके हिकिड़े साहब जी हैसियत सां ॻाल्हायो त सिंध हुकूमत जी जेका कारकर्दगी आहे उहा त हमेशह ई अवामी रिलीफ जे हवाले सां बुरी आहे। पर जेकॾहिं चवंदा आहिनि किथे न मिलण जे हवाले सां, जीअं को हिकिड़ो माण्हू आहे, न हुजण खां हुजणु बहितर वारो कमु आहे, त इहो सिंध हुकूमत वाक़ई हिकिड़ो क़िस्म जो जेको प्रोजेक्ट शुरू कयो आहे। असां इहो चवंदा त मिड़ई कुझु आवाम सिंध हुकूमत खे यादि अचे थी कई आहे, बहितर ॻाल्हि आहे, कुझु सब्सिडी तौरु उन्हनि खे। बाक़ी जेकॾहिं कारकर्दगी जी ॻाल्हि, यकीनन मां तव्हां सां इन में एग्री आहियां त जेका पीपल्स पार्टी जी जेका हिकु कमु आहे या अवाम जो रिलीफ वारो आहे, उहो अञा ताईं अहिड़ो ख़ातिर ख़्वाह न आहे। पर जेकॾहिं ॾिठो वञे त नून लीग खे जेकॾहिं सिंध में को बि मुतबादिल का बि पार्टी हाणे ताईं मौजूदु न आहे। हाणे जेकॾहिं अहिड़ो त पीपल्स पार्टी खे खुलियो रस्तो आहे न, हाणे आवाम सां जीअं खेॾे, जीअं आवाम जे जेके उन्हनि जे टैक्स जो पैसो आहे, जेको रेवेन्यू आहे, जिते इस्तेमालु करे उनजी मर्ज़ी। लेकिन असां त इहो त नून लीग या का ॿी पार्टी सिंध में अचे त जीअं उन्हनि सां को मुक़ाबिलो करे। जी, एतिरे तव्हांजे सवाल खां एतिरे सालनि खां वठी हिते पीपल्स पार्टी आहे, हिते का बि ॿी पार्टी खे इंटर न थी थियणु ॾे। सिंध हुकूमत बि रही चुकी आहे। तव्हां पाण पिया ॾिसो सिंध केतिरी ई पोइते वई आहे। पंजाब में तव्हां जीअं चओ पिया त वज़ीर आला या उते माना सिंध हुकूमत इहो पंहिंजो पंजाब हुकूमत आहे, बिल्कुलु आहे, पर उते रिलीफ बि त आहे न। हाणे मरियम नवाज़ साहिबा खे ॾिसो, वज़ीर आला पंजाब आहे, असांजे ॾिसो त पिया था त सिंध में मुराद अली शाह हुयो। तव्हां इहो ॾिसो, तव्हां मूंखे इहो सवाल जो जवाबु ॾियो, कहीं बि ग़रीब सां कहीं बि इन सां वञी करे मुराद अली शाह हमदर्दी कई या अवाम खे का रिलीफ ॾिनो? हुननि जो कमु आहे न अवाम ॾे वञणु, अवाम खे ठाहिणु, अवाम जी हिन छो जो अवाम का टैक्स था वठनि न। सिंध हुकूमत टैक्स नथी वठे। जो अगरि ग़रीब अवाम खे जेको आहे बोझ ग़रीब अवाम आहे त उनखे का न का रिलीफ ॾिनो। अवाम त पहिरीं बेघर जी चकी में पिसे रही आहे। उनखां वधीक जेको नंढड़ो हिकिड़ो प्रोग्राम ॾियनि था त उन्हनि में बि तव्हां ॾिसो पिया त टैक्स रखनि था। इहा ॻाल्हि त तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे। पर मां जीअं पहिरियों अर्ज़ु कयो त हीउ जेको हिन प्रोजेक्ट जी अगरि ॻाल्हि कयूं त हीउ सब्सिडी आहे। माना सिंध गवर्नमेंट को सभिनी खे अहसान न कयो आहे, छो त सिंध गवर्नमेंट यकीनन ई ॾे हा त जीअं तव्हां चयो त मुफ़्त में ॾे हा त बहितर ॻाल्हि हुई।
पर जेके इहे ख़दशा आहिनि या इहे शयूं आहिनि न थियणु घुरिजनि यकीनन इहा त सुठी ॻाल्हि तव्हां कई त सभु बेवाऊं औरतूं आहिनि ग़रीब औरतूं आहिनि उहे उन्हनि माण्हुनि त यकीनन हिन वक़्तु केतिरा ई ख़ानदान आहिनि जन वटि इहा चालान जा पैसा बि न आहिनि हक़ीक़त इहा आहे तव्हांजी ॻाल्हि सां मां एग्री आहियां पर छा आहे त न हुजण खां जीअं मूं पहिरियों चयो त न हुजण खां हुजणु बहितर आहे ऐं जेकॾहिं आवाम खे मिले थो त हिनखे सुठे अंदाज़ में हलाइजे ऐं सुठे अंदाज़ में उहे माण्हू फ़ाइदो हासिल करे सघनि छो त न मिले हा त अलॻि ॻाल्हि जेकॾहिं कंहिं वटि वसाइल आहिनि त उन्हनि जे लाइ हिकिड़ो इहो सुठो प्रोग्राम आहे त सिंध गवर्नमेंट कुझु न कुझु आवाम हुनखे यादि आई आहे। अच्छा मां इहो तव्हांखे पुछंदी हलां का ग़रीब आहे अहिड़ो ग़रीब आहे जंहिं वटि टैक्स जा पैसा न आहिनि त पोइ उहो कीअं वठी सघे थो जेको नंढड़ी जी हिकिड़ो प्रोजेक्ट ॾिनो आहे सिंध हुकूमत उहो कीअं ग़रीब वठी सघे थो हिते बि त तव्हांखे इहो असांजो सुवाल जो जवाबु ॾिनो वञे। ॿी ॻाल्हि इहा तव्हांखे चवंदी हलां त ही सफ़ाई जे मामले में हिते जेको असांजे हिन में माना केतिरो ई पंजाब में तव्हां हिते सिंध पंजाब जो बॉर्डर क्रॉस कंदव तव्हां ॾिसंदा हलो त जीअं पंजाब में रोड रस्ता हर शइ साफ़ सुथरा लॻा पिया आहिनि त हिते सिंध में इहा शइ अॼु तक एतिरे सालनि खां वठी अॼु तक इहा छो न थी आहे। हा हाणे इहो जेकॾहिं ॾिसो इहो सुवाल असां मुंहिंजे ख़्याल में इन जो त जवाबु बहितर पाकिस्तान पीपुल्स पार्टी ॾेई सघे थी छो त पाकिस्तान पीपुल्स पार्टी जेको क़याम पाकिस्तान खां पोइ मुंहिंजे ख़्याल में मुसलसल जेका मुसलत खणी चइजे त पीपुल्स पार्टी आहे सिंध ते ऐं को बि रस्तो न आहे आवाम वटि जे उते वञी सघे पर हाणे ॾिसो न तव्हां खां मुंहिंजो सुवाल आहे त नून लीग सिंध में छो नथी अचे हाणे तव्हां हिते उहा ॾिसे था आवाम खे छॾे ॾिनो आहे उन्हनि जेकॾहिं पंजाब साफ़ सुथरा पंजाब धी राणे ऐं खोड़ सारा प्रोजेक्ट हलनि पिया जंहिंमें जेकी ग़रीब नादार नियाणियूं आहिनि उन्हनि जी शादियूं बि थियनि पियूं त सिंध में बि त नियाणियूं आहिनि न सिंध में बि त ग़रीब उहे आहिनि उन्हनि खे बि त ॾिजे जेकॾहिं सिंध हुकूमत खे न आहे त इहो प्रोग्राम सिंध में बि त शुरू करणु खपे न वफ़ाक़ खे। बिल्कुलु अगरि मुस्लिम लीग नून सिंध में बि इंटर थी बिल्कुलु सिंध खे बि ॾींदी सिंध हुकूमत खे जॾहिं पीपल्स पार्टी एतिरे सालनि खां वठी हिते माना हुकूमत करे पई त सिंध में अगरि मुस्लिम लीग नून आई त इहे प्रोजेक्ट हिते बि असां जेको आहे सिंध जेको आहे माना मुस्लिम लीग नून सां वफ़ादार न आहे अगरि हुजे हा असांजी आवाम बिल्कुलु असां काफ़ी ॾींहंनि खां मुस्लिम लीग नून में आहियूं असां हिते इहो रिज़ल्ट कढियो आहे त जब तक भुट्टा ज़िंदो आहे त तब तक पीपल्स पार्टी हितां न वेंदी त हिते पंजाब में पंजाब जी मतिलबु वज़ीर आला मरियम नवाज़ जा शहबाज शरीफ़ हिते कीअं अची सघे थो जब तक भुट्टा ज़िंदा आहे त कीअं अची सघे थो अगरि हिते मुस्लिम लीग नून ईंदी त बिल्कुलु जेका प्रोजेक्ट ओॾे ॾिए पई धीराणी जा जेका ई प्रोजेक्ट अगरि पंजाब खे ॾेई सघे थी त मुस्लिम लीग नून हिते हूंदी त बिल्कुलु ॾींदी। पर हिकिड़ी ॻाल्हि बि इहा बि त आहे न त माना ॾिसो जेकॾहिं पीपुल्स पार्टी नून लीग खे सपोर्ट न करे त पोइ हाणे नून लीग खे सपोर्ट नथी करे हा त वफ़ाक़ में नून लीग कीअं अचे हा त हिकिड़ी इहा गठजोड़ बि त आहे न हिकिड़े क़िस्म जी त माना हिननि जी पाण में त असां जेकॾहिं पीपुल्स पार्टी आहे असांजा हिते सिंध में जीअं वोट अचनि था त जिथे था वञूं त बेनज़ीर इनकम सपोर्ट जे इन में अवाम खे जेको आहे अवाम खे जिथे बि वञूं था त अगरि पीपल्स पार्टी खे वोट न ॾिबो त बेनज़ीर आहे पैसा अवाम में मां हिते पाण बि हिन गुज़िरियल ॾींहंनि में वोटनि में जेको आहे वर्क में वञी जिथे बि वञूं था त पीपल्स पार्टी जा जेका ई नुमाइंदा जेकी बि वर्क हूंदा आहिनि त उहे इहे ई चवंदा आहिनि त अगरि तव्हां हिते पीपल्स पार्टी खे वोट न ॾिनो त बेनज़ीर हिते असांजा सिंध में अक्सरी जेका अबोज माण्हू आहिनि सिंध में जेको आहे एतिरो असांजी में शहूर न आहे लेकिन हाणे ज़रूरु इनशाला शहूर बि ईंदो ऐं अवाम इहो ॾिसी बि सघंदी त असांजा छा फ़ाइदा आहिनि छा न आहिनि ज़रूरु इंसान हिकु न हिकु ॾींहुं असांजी अवाम ऐं असांजी सिंध ज़रूरु ठहंदी। वॾी महिरबानी हीर अलवी साहिबा ऐं बरकत बलोच साहब प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुची रहियो आहे वरी कंहिं ॿिए मौज़ू सां ॿिए प्रोग्राम में हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।